अहमद तालुके जी देह मेराबाह ऐं देह कुनरो जंहिंमें ताज़ियूं जेको बरसातूं पयूं हुयूं उन बरसातुनि में जेको वॾे पैमाने ते तबाहकारियूं त आयूं हुयूं, पर हिन महिल जेका 1.5 महीनो गुज़रण खां पोइ बि जेका बरसाति जो जेको पाणी आहे उहो हिननि इलाइक़नि मां निकाल न थी सघियो आहे, जंहिं करे 50 खां वधीक जेके ॻोठ आहिनि उहे बदस्तूर बरसाती पाणी हेठां आहिनि। असीं उन्हनि इलाइक़नि जी जेको पहुता आहियूं, माण्हुनि जे जेके ॾुख सूर जेके माण्हू जा दर्द आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ही गुज़िरियल महीने जेके बारिशूं पयूं मथां खां जेको 34,000 मोरीअ खां वठी दे दिम आहे, दे जगपाल आहे, यूसी हबेरीअ खां वठी जेके कट ॼारे पाणी जेको आंदो वियो त ही जेको आहे सो पाणी वेंदो मीकारे वारी साइड ते, त मीकारे ताईं त हिन पाणी खे कोन पहुचायो वियो, पर इहा महिनत हिमत करे दे कुनरो दे मेराबा खे जेको आहे सो हींअर ढोरो करे ऐं हिते पाणी स्टोर कयो वियो आहे। इहा असांजे ऑफिसरनि जी इन्हनि जी वॾी हिमत ऐं महिनत खे मां दाद ॾियां थो। हिन महिल ताईं को बि असांजो MPA या MNA हिन इलाइक़े में अचे करे दाद दर्सी कोन कई आहे हिन अवाम जी। ही हज़ारे एकड़ ज़मीन तव्हां पोयां खां ॾिसो पिया त इहे माण्हू वीचारा पाणीअ में ॿुॾा पिया आहिनि। उन्हनि माण्हुनि खे जा फ़सुल तबाह थियल आहिनि। कंहिं बि ज़मीनदार जो हिते को फ़सुलु कोन्हे बचत में, जो करे हू पंहिंजो पेट गुज़र कनि। हिन बरसाती पाणीअ जे करे जंहिं जाइ ते हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं, बीठा आहियूं, हिते तमामु वॾा ॻोठ हुया, वॾी आबादी हुई, हिते काफ़ी फ़सुल हुया, जंहिंमें हिन दे कुनरो में असांजो ॻोठु सोनो चांडियो ॻोठु घटी अचे थो, बचल कुंभर आहे, सूमर जोखियो आहे, मुलो मोहम्मद ख़ासकेली आहे। ही साम्हूं ई तव्हां ॾिसंदो हितां ॻोठु अब्दुल हमीद महर आहे। ही घरड़ा खाली पिया आहिनि। हबीब कुंभर आहे, अब्दुल्ला बिरोही जेको विच पाणीअ में आहे। इन खां पोइ तव्हां जीअं अॻिते हलंदासीं असांजो ॻोठु वरियाम जोखियो आहे, ख़बर जोखियो आहे ॻोठु असांजो। उन खां पोइ ॻोठु अलजुड़ियो चांडियो आहे, वॾा ॻोठ आहिनि। त इहे सभु ॻोठ सभु पाणीअ में आहिनि ऐं काफ़ी तइदाद में माण्हू हितां खां लॾ पिलान करे विया आहिनि। असांजी देह कुनरो आहे, जंहिं देह में पूरे 8-10 ॾींहंनि जो मथां खां पाणी अची बीठो आहे। अॻिते नेकर बंदि लॻो पियो आहे, जंहिंमें 100 एकड़ मुजियूं, उन खां पोइ ॿियनि ज़मीनदारनि जूं 1000 एकड़ फुटियूं तबाह थी वियूं आहिनि। असां ग़रीब हर हारी माण्हू फ़सुलु 100 एकड़ तबाह थी आहे। ॾिसो पिया हींअर हालत तव्हां पाण आयो ॾिठव, हर शइ तबाह थी, सारी फुटी। ही फुटी आहे साईं, हींअर ही फुटी आहे, हींअर चेट पर कती बि कान थींदी, एतिरो पाणी हालांकि आहे। तव्हां हाली ॾिसो अंदरि पाणी नेकाल छो न थियो आहे? नेकाल साईं न आहे त अॻिते ॾियनि ई कोन था किरास मीकारे खां। तव्हां नेकाल हुअणु खपे त उतां पाणी गुज़रियो हलियो वञे, उहा पाणी जो नेकाल बंदि लॻो पियो आहे। हाणे सभु कंहिंजो इहो ई आहे त इहा पंप स्टेशन लॻी पई आहे, इन ते पाणी निकिरंदो, इन ते हाणे किथे राति ॾींहुं इहा लॻी पई आहे, पर पाणी खुटे ई कोन थो सघो था। अञा ताणी मालिकी न थी सघी आहे हिन जी, न को चूंडियल निमाईंदो, न ऑफिसर अञा ताणी आयो आहे। हीउ पहिरियों चकर तव्हां हिते असांखे रूबरू थिया हो, जंहिंजो वीचार असां तव्हांखे ॾसे ऐं ॿुधाए सघूं था। हीउ तव्हांजे साम्हूं आहे जेकी शइ आहे। ही कहिड़ो कहिड़ो हिते तव्हां वटि फ़सुल, ही सारियूं त पोइ ख़तमु थी वियूं हूंदियूं? सारियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, कमद वण वग़ैरह इहे शयूं ख़तमु थी वियूं। फ़सुल त तबाह थी वियो आहे नज़र पियो अचे? फ़सुल तबाह लॻो पिया, बसि कढूं पिया पंहिंजी रोज़ी लाइ। हेॾां पाणी भॻो उहो बि हेॾां आयो आहे, हिन पासे त बंदि लॻो पियो आहे, हिन लाइ कोन आयो। बाक़ी पोइ हिते घणो पाणी आहे अञा ताईं। ख़ासि करे असांजे 4-5 UC आहिनि, सावड़ी थियो, मनड़ो थियो, इन साइड ते जेके आहिनि 20 देयूं असांजूं फ़सुलनि जे हिसाब सां 20 देयूं असांजूं मुतासिर थियनि, जेके मथे असां रिपोर्ट बि कई आहे। ऐं काटन जो फ़सुलु जेको मेन क्रॉप आहे उहो तक़रीबन असांजो डैमेज थी वियो आहे, ऐं अहिड़ी रिपोर्ट असां मथे कई आहे। ऐं पोइ उन जी कंपनसेशन जीअं ई ईंदी, जेका गवर्नमेंट जी पॉलिसी आहे उन मुताबिक़ असां कंदासीं। बाक़ी फ़िलहालु जेको आहे सो गवर्नमेंट ऑफ सिंध क्लेमिटी अफेक्टेड जेको आहे सो डिक्लेयर कयो आहे पूरे डिस्ट्रिक्ट खे, जंहिंमें तालको काज़ीमत बची वियो आहे। हाणे वधीक जेको जीअं जीअं गवर्नमेंट तरफ़ां को अहिड़ो पैकेज आयो ज़मीनदारनि लाइ या जेको बि थियो त उहो उन हिसाब सां असां कंदा। सरमाईदार जेके आहिनि, जेके कारखानदार आहिनि, उहे पिणु दाहूं कनि पिया त गवर्नमेंट इंतिज़ामिया ॿियनि फौरी तौर ते उपाउ न वरिता, पाणी जो नेकाल न करायो, जंहिंजे करे हीअ जॻह सूरत साम्हूं आई आहे त हाणे काटन जो जेको फ़सुलु आहे उहो बिल्कुलु तबाह थी वियो आहे। कैमरामैन शाहबाज़ अली सियाल सां गॾु अलारिक सियाल, टाइम न्यूज़, काज़ीमन।